मज़मून फिज़िक्स क्लास 9 बाब 9 सबक 16 हिस्सो ॿियो मश्क अॼु जी सवाल एक्सरसाइज़ न्यूमेरिकल्स। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल भलीकार, मां आहियां सनाउल्ला महर। जीअं त प्यारा ॿारो, असां हिन खां पहिरीं जेको आहे त MCQ सॉल्व कया हुयासीं ऐं हिन एक्सरसाइज़ में असांजा जेका त 2 सेक्शन आहिनि। हिकु सेक्शन ए आहे जंहिंमें असां MCQ सॉल्व कयासीं ऐं हींअर असां सॉल्व कंदासीं सेक्शन बी जेको आहे स्ट्रक्चर्ड क्वेश्चन। हिन में असीं जेको आहे त न्यूमेरिकल सॉल्व कंदासीं। ठीकु आहे। तो प्यारा ॿारो, हिते जेको असांखे फर्स्ट न्यूमेरिकल हिन में ॾिनो वियो आहे उहो जेको आहे त तालुक़ु रखे थो स्केल कन्वर्जन जे टॉपिक सां। त पहिरियों जेको न्यूमेरिकल आहे असां वटि उन में चवे थो कन्वर्ट 30 सेंटीग्रेड इंटू केल्विन एंड फ़ारेनहाइट स्केल। चवे थो त 30 सेंटीग्रेड जेको आहे त टेम्परेचर आहे सेंटीग्रेड स्केल में, हाणे उनखे तव्हांखे कन्वर्ट करणो आहे केल्विन स्केल ऐं फ़ारेनहाइट स्केल में। ठीकु आहे। तो इन जा फार्मूला मां तव्हांखे ऑलरेडी सम्झाए आयो आहियां हिन टॉपिक में। तो हींअर असां जेको आहे त डेटा ठाहियूं था ऐं डेटा में जेको आहे त असांखे स्केल मिलियल आहे सेंटीग्रेड 30 सेंटीग्रेड ऐं उन खां बाद में हिकु त असांखे कन्वर्ट करणो आहे केल्विन में ऐं ॿियो साॻियो ई असांखे जेको नंबर आहे स्केल जो उहो कन्वर्ट करणो आहे फ़ारेनहाइट में। ठीकु आहे। तो सॉल्यूशन जे तरफ़ हलूं था प्यारा ॿारो। तो पहिरें जेको आहे त असीं कन्वर्ट कंदासीं सेल्सियस खे जेको आहे त कन्वर्ट कंदासीं असीं केल्विन में। ठीकु आहे। तो हिन लाइ असां चऊं था कन्वर्ट सेल्सियस इंटू केल्विन। ठीकु आहे। हिन जो जेको फार्मूलो आहे प्यारा ॿारो उहो असीं जेको आहे त पढ़ी आया आहियूं प्रीवियस लेक्चर्स में। तो फार्मूलो आहे हिते केल्विन इज़ इक्वल टू सेंटीग्रेड प्लस 273। यानी जेकॾहिं असांखे सेल्सियस मिलियल आहे त पोइ उनखे जेकॾहिं कन्वर्ट करणो आहे केल्विन में त असां ही फार्मूलो यूज़ कंदासीं। ठीकु आहे। तो असांखे हिते जेको सेंटीग्रेड आहे उहो घणो मिलियल आहे, उहो मिलियल आहे हिते असांखे 30 डिग्री। तो हिते वैल्यू पुट कंदासीं ऐं वैल्यू पुट कयोसीं 30 ऐं हीअ असांजो फार्मूले जो 273 साॻियो रहियो। ठीकु आहे। हाणे जॾहिं इन ॿिन्ही खे पाण में प्लस कंदासीं तो हीअ असां वटि जेको जवाबु आयो उहो आयो 303 केल्विन। यानी जेकॾहिं स्केल असांजो टेम्परेचर 30 सेंटीग्रेड ॾेखारे थो त उहो केल्विन जे 303 जे बराबरि थींदो। ठीकु आहे। यानी हीअं बि चई सघूं था त 303 केल्विन जेको आहे उहो बराबरि आहे 30 सेंटीग्रेड जे। उन खां बाद में नेक्स्ट स्केल कन्वर्जन जी तरफ़ हलूं था जंहिंमें चवे थो त कन्वर्ट कयो तव्हां सेल्सियस खे इंटू फ़ारेनहाइट में। ठीकु आहे। हाणे इन जे लाइ असां फार्मूलो पढ़ी आया आहियूं, उहो आहे फ़ारेनहाइट इज़ इक्वल टू 1.8 सेंटीग्रेड प्लस 32। ठीकु आहे। हिते छा कंदासीं प्यारा ॿारो, हिते बि असांखे जेको आहे त सेंटीग्रेड मिलियल आहे उहो आहे असां वटि 30 डिग्री। तो जस्ट हिते वैल्यू पुट कंदासीं। तो 1/8 जेको आहे उहो फार्मूले रहियो ऐं 30 डिग्री असांखे मिलियल आहे ऐं उन खां पोइ 32 जेको आहे उहो बि असांजो फार्मूले जो साॻियो रहियो। ठीकु आहे। उन खां पोइ हिते 1.8 खे जॾहिं मल्टीप्लाए कंदासीं 30 सां त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 54 ऐं 32 साॻियो असां लाहे रखियोसीं। जॾहिं 54 प्लस 32 कंदासीं त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 86 फ़ारेनहाइट। ठीकु आहे। हाणे इन जो मतिलबु इहो थियो त 86 फ़ारेनहाइट जेको आहे उहो बराबरि आहे 30 डिग्री जे या असां 30 सेंटीग्रेड जे। ठीकु आहे। तो या असां हीअं खणी चई सघूं था त 30 सेंटीग्रेड जेको आहे उहो बराबरि थींदो 303 केल्विन जे ऐं 86 फ़ारेनहाइट जे। ठीकु आहे। हींअर हलूं था असीं जेको आहे त न्यूमेरिकल 2 जे तरफ़ ऐं उन में चवे थो कन्वर्ट 212 फ़ारेनहाइट इंटू सेल्सियस एंड केल्विन। चवे थो त 212 फ़ारेनहाइट जेको आहे इहो कन्वर्ट कयो तव्हां सेंटीग्रेड यानी सेल्सियस ऐं केल्विन में। ठीकु आहे। यानी सेल्सियस में अलॻि हिन जो वैल्यू मालूम कयो ऐं केल्विन में अलॻि सां वैल्यू मालूम कयो। ठीकु आहे। तो असां डेटा ते हलूं था प्यारा ॿारो। डेटा में असांखे जेका शइ मिलियल आहे उहो मिलियल आहे फ़ारेनहाइट 212 ऐं उन खां पोइ इनखे असांखे सेंटीग्रेड में बि मालूम करणो आहे ऐं केल्विन में बि मालूम करणो आहे। ठीकु आहे। उन खां बाद में सॉल्यूशन जी तरफ़ हलूं था। तो जेको आहे त प्यारा ॿारो जीअं त असांखे ख़बर आहे त जेकॾहिं सेंटीग्रेड
असांखे मिलियल हुजे त असां फ़ारेनहाइट में जेको आहे त कहिड़े नमूने सां मालूम कंदासीं। तो असां फ़ारेनहाइट ऐं सेल्सियस जो जेको आहे त फार्मूलो ऑलरेडी असां पढ़ी आयासीं। तो हिते असां सभ खां पहिरीं जेको आहे मालूम कंदासीं फ़ारेनहाइट इंटू सेल्सियस। ठीकु आहे। तो फ़ारेनहाइट ऐं सेल्सियस जो जेको फार्मूलो आहे इंटर कन्वर्जन जो, उहो ही आहे जेको असां पढ़ी आया आहियूं त फ़ारेनहाइट इज़ इक्वल टू 1.8 सेंटीग्रेड प्लस 32। ठीकु आहे। हाणे हिन में जेको आहे त असांखे मालूम करिणो आहे सेंटीग्रेड। ठीकु आहे। जीअं त फ़ारेनहाइट असांखे मिलियल आहे, तो हिते असां वैल्यू पुट कंदासीं। तो हिते असां वैल्यू पुट कयोसीं जेको आहे त 212 फ़ारेनहाइट ऐं 1.8 साॻियो रहियो ऐं सेंटीग्रेड असांखे हिते मालूम करिणो आहे। ठीकु आहे। उन खां पोइ 32 जेको आहे उहो असांजो फार्मूले जो रहियो। तो उन खां बाद में हाणे असां छा था कयूं प्यारा ॿारो, ही जेकी प्लस 32 आहे इहो इक्वल हिन साइड हली वेंदो त इहो माइनस 32 थी वेंदो। ऐं हिते जेको आहे असां हिन तरीक़े सां हिनखे लिखियोसीं ऐं 1.8 इंटू सेंटीग्रेड जेको आहे हीउ असांजो साॻियो रहियो। ठीकु आहे। उन खां पोइ 212 माइनस जेको आहे 32 कंदासीं त हिते असांजो जेको जवाबु बीहंदो प्यारा ॿारो उहो बीहंदो 180। ऐं उन खां पोइ हिते जेको 1.8 आहे हिते सेंटीग्रेड सां मल्टीप्लाई में आहे, इहो हेॾे अची करे डिवाइड में हली वेंदो। तो हिनखे असां हिन तरीक़े सां लिखी सघूं था त 212 माइनस 32 इहो थियो 180 ऐं 1.8 जेको आहे इहो हिते मल्टीप्लाई में आहे, हेठि अची करे डिवाइड में हली वियो। ठीकु आहे। उन खां पोइ जॾहिं 180 खे डिवाइड कंदासीं 1.8 सां त असां वटि जेको जवाबु मिलंदो उहो मिलंदो 100 सेंटीग्रेड। ठीकु आहे। यानी इन मां असांखे मालूम थियो त 212 फ़ारेनहाइट जेको आहे उहो बराबरि आहे 100 सेंटीग्रेड जे। ठीकु आहे। तो उन खां बाद में हाणे असांखे जेको आहे मालूम करिणो आहे फ़ारेनहाइट जे इंटू केल्विन। ठीकु आहे। पर हिते जेको आहे त असां आसानीअ जे करे हीअं था कयूं त ॾिसो प्यारा ॿारो, त हिते असां सेंटीग्रेड मालूम कयो आहे। ठीकु आहे। पर इन ई जेको आहे त वैल्यू खे जेकॾहिं असां खणी करे सिर्फ़ु केल्विन में मालूम कयूं तॾहिं बि जेको आहे त असांखे मालूमात पइजी वेंदी त जेको आहे त उहो वैल्यू जेको आहे बराबरि थींदो 212 जेको आहे फ़ारेनहाइट जो। ठीकु आहे। त हिते असां जेको आहे आसानीअ जे लाइ ईअं था कयूं त सेंटीग्रेड खे डायरेक्ट कन्वर्ट कयूं था जेको आहे त केल्विन में। ठीकु आहे। कन्वर्ट सेल्सियस इंटू केल्विन। ऐं हिते जेको आहे त उहो फार्मूलो आहे असां वटि के इज़ इक्वल टू सेंटीग्रेड प्लस 273। ठीकु आहे। हाणे हिन में वैल्यू पुट कंदासीं असां सेंटीग्रेड ही जेको असां मालूम कयोसीं उहो ऐं 273 फार्मूले जो, त 100 प्लस 273 त असां वटि जवाबु ईंदो 373। ठीकु आहे। तो हिते जेको आहे त असां इहा शइ मालूम कईसीं त जेको केल्विन आहे, केल्विन जो वैल्यू आहे उहो आहे 273 कंहिंजे बराबरि, उहो बराबरि आहे फ़ारेनहाइट जे 212 जे। ऐं फ़ारेनहाइट 212 जेको आहे उहो बराबरि थी वियो कंहिंजे 100 सेंटीग्रेड जे। ठीकु आहे। हाणे जेके हिते ॾिसूं त ही टई जेके असां वटि वैल्यूज़ आहिनि बेसिकली इहे आहिनि बॉइलिंग पॉइंट जा। ठीकु आहे। त फ़ारेनहाइट में जेका वाटर जी बॉइलिंग पॉइंट आहे उहा 212 आहे, सेंटीग्रेड में 100 आहे ऐं केल्विन में 373 आहे। ठीकु आहे। तो असांखे हिकिड़ी बॉइलिंग पॉइंट ॾिनी हुई ऐं दर्जे में। उन खां पोइ असांखे चए पियो त ॿ जेके बॉइलिंग पॉइंट्स आहिनि ॿिनि स्केलनि में उहे तव्हां जेको आहे त मालूम करे ॾेखारियो। ठीकु आहे। तो उन खां बाद में थर्ड जेको आहे त थर्ड न्यूमेरिकल जी तरफ़ हलूं था ऐं उन में चए थो हाउ मच हीट इज़ रिक्वायर्ड टू बॉइल 3 kg वाटर विच इज़ इनिशियली 10 सेंटीग्रेड टेम्परेचर। ठीकु आहे। तो प्यारा वारो चवे थो त केतिरी जेको आहे त हीट रिक्वायर्ड थींदी 3 किलो पाणीअ खे बॉइल करण जे लाइ, जॾहिं त उन पाणीअ जो जेको इनिशियल टेम्परेचर आहे, जेको शुरूआती टेम्परेचर आहे उहो आहे जेको आहे त 10 सेंटीग्रेड। ठीकु आहे। हाणे जीअं त असांखे ख़बर आहे त पाणी जेको आहे उहो बॉइल थींदो आहे जेको आहे 100 सेंटीग्रेड ते। पर हिते हिन उहो जेको 100 सेंटीग्रेड आहे उहो हिते हिडन कयो आहे। ठीकु आहे। छाजे करे ही जेको टर्म ॾिनो अथई त बॉइल। ठीकु आहे। इहा असांखे ज़हन में ॻाल्हि रखणु घुरिजे त जेका बॉइलिंग पॉइंट आहे वाटर जी उहा असांखे सेंटीग्रेड में केतिरी आहे, फ़ारेनहाइट में केतिरी आहे ऐं उन खां बाद में जेको आहे केल्विन में केतिरी आहे। ठीकु आहे। इहा शइ असांखे ज़हन नशीन करणु घुरिजे ऐं उन खां पोइ हुनजी फ्रीज़िंग पॉइंट बे असां डेटा जी तरफ़ हलूं था। डेटा में जेका शइ असांखे रिक्वायर्ड आहे उहा आहे जेको आहे त हीट। ठीकु आहे। त केतिरी हीट जेको आहे असांखे खपंदी आहे 3 किलो वाटर खे जेको आहे बॉइल करण जे लाइ। ठीकु आहे। ऐं उन खां बाद में मास जेको असांखे ॾिनो वियो आहे उहो ॾिनो वियो आहे 3 kg। ऐं उन खां पोइ जेको आहे टेम्परेचर 1 जेको आहे उहो आहे असां वटि जेको आहे 10 सेंटीग्रेड। ठीकु आहे। ऐं जेको फाइनल टेम्परेचर थींदो यानी जंहिं टेम्परेचर ते वाटर बॉइल थींदो उहो आहे असां वटि जेको आहे 100 सेंटीग्रेड। ठीकु आहे। तो सॉल्यूशन की तरफ हलूं था प्यारा ॿारो अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ स्पेसिफिक हीट। ठीकु आहे। छो त हिते असांखे जेको आहे स्पेसिफिक हीट जेको आहे रिक्वायर्ड आहे। ठीकु आहे। उन जे लाइ असां खां पुछा थो करे। स्पेसिफिक हीट जे फार्मूले जी तरफ़ हलूं त फार्मूलो आहे C इज़ इक्वल टू चेंज इन क्यू डिवाइड बाय एम
इनटू चेंज इन टेम्परेचर। ठीकु आहे। तो हिते असांखे जेको आहे त हीअ हीट रिक्वायर्ड आहे। सो हिन फॉर्मूले खे असां हिते रीअरेंज कंदासीं त हीअ थी वेंदो चेंज इन क्यू इज इक्वल टू सी मल्टीप्लाई बाय एम मल्टीप्लाई बाय चेंज इन टेम्परेचर। ठीकु आहे। तो अगरि जेकॾहिं असां स्पेसिफिक हीट जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त स्पेसिफिक हीट जेका आहे उहा वाटर जी केतिरी आहे, उहा आहे बेसिकली 4200 जूल डिवाइड बाय केजी इंटू केल्विन। ठीकु आहे। हिन क़िस्म जा न्यूमेरिकल ॾींदो त तव्हांखे जेको आहे त ब्रेकेट में ही वैल्यू उते ॾेई छॾींदो त तव्हांखे जेको आहे वाटर जी हेतिरी आहे, कंहिं ॿियो कोई बि जेकॾहिं लिक्विड हूंदो त हुनजी तव्हांखे जेको आहे हीअ स्पेसिफिक हीट जेको आहे उहा तव्हांखे ॿुधाए छॾींदो। ठीकु आहे। उनखां पोइ ही वैल्यू जेके आहिनि उहे असांखे मिली आहे ऐं हिते जेको आहे त वैल्यू असां पुट कंदासीं त क्यू असांखे मालूम करणी आहे, स्पेसिफिक हीट 4200 आहे ऐं मास जेको आहे 3 आहे ऐं चेंज इन टेम्परेचर यानी असांजो जेको 100 टेम्परेचर आहे ही जेको बॉइलिंग आहे उन मां छा कंदासीं माइनस कंदासीं गिवन टेम्परेचर जेको असांखे मिलियल आहे इनिशियल, त असांखे जेको आहे चेंज इन टेम्परेचर मालूम थी वेंदो त केतिरो टेम्परेचर उन 3 किलो वाटर जो जेको आहे 3 किलो वाटर जो वधंदो। ठीकु आहे। तो उनजे लाइ 4200 साॻा रहिया, 3 साॻा रहिया ऐं असांजो जेको टेम्परेचर चेंज थींदो उहो थींदो 90 डिग्री। ठीकु आहे। उनखां पोइ जॾहिं इन टिनी जेको आहे त वैल्यूज़ खे पाण में असां मल्टीप्लाई कंदासीं त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 11,34,000 जूल्स। ठीकु आहे। त इन मतिलबु थियो त 11,34,000 जूल्स जॾहिं असां उन 3 किलो वाटर खे हीट ॾींदासीं तॾहिं जेको आहे हू बॉइल थींदो ऐं उनजो जेको टेम्परेचर आहे उहो 90 डिग्री जेको आहे इंक्रीज़ कंदो। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो इहो हुया असांजा जेके आहिनि त न्यूमेरिकल जेके असां हिन वीडियो में कुझु कवर कयासीं। इनशाला नेक्स्ट वीडियो में वरी जेको आहे त असां फर्दर न्यूमेरिकल कवर कंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।